ओम शांति। यदि मुरलीताई का 4/9/2023 मिठा मिठा बाप का सचवंता मीठे मीठे बार ज्ञान सागर बाप सा वरसो वठणो आहे त वीह नाखुननि जो जोर ॾेई करे भी पढ़ाई जरूर पढ़ो। पढ़ाई सां ई राजाई व जीवन मुक्ति पद प्राप्त थींदो। प्रश्न आहे, ज्ञान मार्ग में सदा कायम केरु रही सघंदो आहे? उच्च पद जी प्राप्ति जो आधार छा आहे? उत्तर आहे, जंहिंजो पढ़ाई जे सिवाय ॿियो कंहिं ॻाल्हि में शौक़ न हुजे। ज्ञान जी परिपक्व अवस्था आहे, उहो ई ज्ञान सागर ज्ञान मार्ग में कायम रही सघंदा आहिनि। बाक़ी ध्यान दीदार जी आश रखण, खेल पाल करण, हिन सां कोई फ़ाइदो न आहे। ॿियो ही माया प्रवेश करे वठंदी आहे। पोइ बाप जो हथ छॾे वह पढ़ाई भी छॾे ॾींदा आहिनि। उच्च पद जे लाइ पढ़ाई ते फुल अटेंशन खपे। बाबा चवनि था, गीता ताही माता ताही पिता। ओम शांति। ओम शांति जो अर्थ त ॿारनि खे सम्झायो आहे। जो भी रिलीजियस माइंडेड अर्थात धर्मात्मा पुरुष हूंदा आहिनि, मंदिर टिकाणे में वेंदा आहिनि त उन्हनि जे मुख सां ओम शांति अक्षर निकिरंदो हूंदो, परंतु वह जरूर न समझदा हूंदा, परंतु वह अर्थ न समझदा हूंदा। असां भी चईंदा आहियूं ओम शांति, अहम आत्मा, आत्मा अक्षर जरूर ईंदो आहे न। सुप्रीम सोल अथवा आत्मा चईंदी आहे ओम शांति। मां जो आत्मा आहियां, मुंहिंजो स्वधर्म आहे शांति। आत्मा पंहिंजो ऑक्यूपेशन ॿुधाईंदी आहे। बाप भी चईंदा आहिनि ओम शांति। असां भी आत्मा आहियूं, परंतु मूंखे परमात्मा चइबो आहे, छो जी मां सदैव परम धाम में रहंदो आहे न, मां जनम मरण में न ईंदो आहे। बाप सम्मुख अची करे चईंदा आहिनि, तव्हां पुनर्जन्म में ईंदा आहियो, तव्हां देहधारी आहियो। सूक्ष्म बदन वारा भी सूक्ष्म देहधारी आहिनि। मां हिननि सां भी परे रहंदो आहे, जाते देह सूक्ष्म देह भी न हुजे। मूंखे कोई स्थूल शरीर न आहे। सूक्ष्म शरीरधारी खे चइबो आहे ये ब्रह्मा, ये विष्णु, ये शंकर। नाम त शरीरनि ते आहे न, आत्मा जो त न आहे न। आत्मा शरीर धारण कंदी आहे तॾहिं शरीर ते नाम पईंदो आहे। कोई मरदो आहे त चईंदा आहिनि फलाणे जो शरीर छुटियो, नाम त शरीर ते रहंदो आहे न। पोइ ॿियो शरीर वठंदो आहे। परम पिता परमात्मा जे लाइ त ईअं न चईंदसि कि उहो हिकु शरीर छॾे ॿियो वठंदो। सभिनि ते सभिनि जो शरीरनि जो नाम पईंदो आहे। तव्हां ॿार मुंहिंजा ठहींदा आहियो त तव्हांखे भी ॿियो नाम ॾींदो आहे। जे गुरु माण्हू नाम ॾींदा आहिनि, अॼुकल्ह कन्या शादी कंदी आहे त हुनजो नाम बदलंदा आहिनि, पुरुष जो न बदलंदा आहिनि, छो जी पुरुष खे त धंधो करणो आहे न पंहिंजे नाम सां। माताउनि जो त धंधो आहे ई न, हिन करे हुनजो नाम बदलंदा आहिनि। पुरुषनि जो इंश्योरेंस धंधे आदि में नाम हूंदो आहे न। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि इहे सभु बाप सम्झाईंदा आहिनि, सभु यादि त कंदा आहिनि। तव्हां माता पिता आहियो ऐं साथी आहियो, खिवैया आहियो, त तव्हां असांखे साथ वठी हलंदा आहियो। ॾिसो केतिरा संबंधनि में ईंदा आहिनि। शरीर छॾे करे पोइ वापसि अची वेंदा आहिनि। बाबा चवनि था, ॾिसो केतिरे संबंधनि में ईंदा आहिनि माण्हू, बाप सभु यादि कंदा आहिनि न। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि, सभु यादि कंदा आहिनि कि तव्हां माता पिता आहियो, साथी आहियो, खिवैया आहियो, त असांखे साथ वठी हलंदव न। ॾिसो केतिरे संबंधनि में ईंदा आहिनि। शरीर छॾे करे पोइ असां तव्हां सां गॾु हलंदासीं न। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, बाबा खिवैया भी आहे न, असांखे साथ वठी हलंदा न। बाबा जी केतिरी महिमा आहे। पोइ उहो कॾहिं ईंदा, कॾहिं अची करे साथी रहंदा, इहे न ॼाणंदा आहिनि। चईंदा आहिनि जॾहिं भक्ति मार्ग जो अंत हूंदो तॾहिं भक्तनि जी रक्षा करण मूंखे अचिणो पवंदो। मूंखे खिवैया ठही वापसि वठी वञिणो पवंदो आहे न सभिनि खे। तव्हां ॼाणंदा आहियो कीअं अची करे माता पिता ठहींदो आहे न। इन्हनि खे ई खिवैया गुरु चइबो आहे न। छीटी दुनिया जीवन बंद सां जीवन मुक्त में वठी हलंदो आहे। हिन करे उन्हनि खे पतित पावन खिवैया भी चईंदा आहिनि। नई दुनिया खे चइबो आहे सतयुग।
दुनिया तो यही होंदी सिर्फ पुरानी जो विनाश थींदो आहे। जीअं पुराणे घर में रही करे नयो ठाहींदा आहियूं, पोइ पुराणो घर छॾणो पवंदो आहे न। हीअ बि जॾहिं स्थापना थी वेंदी त पोइ पुराणी दुनिया जो विनाश आहे न। त्रिमूर्ति जो भी अर्थ बाबा समझायो अथई न। ब्रह्मा द्वारा स्वर्ग जी स्थापना करण ये परमपिता परमात्मा जो ही कम आहे, उन्हनि द्वारा कराईंदा आहिनि न। ब्रह्मा द्वारा शिव बाबा स्थापना कराईंदा आहिनि न। करण करावन हार त शिव बाबा आहे न। बाप अची करे सम्मुख सम्झाईंदो आहे। ब्रह्मा द्वारा सहज राजयोग ज्ञान तव्हां ब्रह्मा मुख वंशावलियुनि खे वेही सेखारींदो आहे। बाबा भविष्य 21 जन्मनि जे लाइ सो त तव्हां देवी देवता पद पाईंदव नंबरवार पुरुषार्थ अनुसार। तव्हां ॼाणदा आहियो असां माता पिता खां पढ़ूं था। ये ईश्वरीय विश्वविद्यालय आहे न। अगर पढ़ाई खे छॾे ॾींदा हो त सम्झदासीं हिननि जी तकदीर में न आहे। स्कूल त हलणो ई आहे। बाबा अची करे न ब्रह्मतन द्वारा पढ़ाईंदा ई आहिनि। त ॿार भल काथे बि हुजनि, कहिड़े बि सेंटर ते हुजनि, ॼाणदा आहियो ज्ञान सागर पारलौकिक परम पिता परमात्मा सां असांखे जीवन मुक्ति जो अथवा राजाई जो वरसो पाइणो आहे। बाबा चए थो ॿार काथे बि हुजे लेकिन ॼाणदा आहिनि न कि असांखे बाबा खां जीवन मुक्ति जो वरसो पाइणो ई आहे। जीवन मुक्ति जो अर्थात राजाई जो वरसो पाइणो। अगर असां पढ़ाई छॾे ॾींदासीं त वरसो पाए न सघंदासीं न। बाप त आया आहिनि असां सभिनि खे साथ वठी हलनि। नई दुनिया स्थापना थी वेंदी पोइ सभिनि खे खिवैया वठी हलंदो। तव्हां खिवैया खे ॼाणदा आहियो जंहिं द्वारा स्थापना विनाश पालना कराईंदा आहिनि, उन्हनि खे बि असां ॼाणदा आहियूं। पोइ हिन पढ़ाई सां सो लक्ष्मी सो नारायण ठही राज्य कंदासीं न। उन्हनि खे बि असां ॼाणदा आहियूं। बाबा हाणे असां सभिनि खे ॼाणदा आहियूं न। केरु फर्स्ट लक्ष्मी नारायण ठहींदो उन्हनि खे त असां ॼाणदा आहियूं। त बाबा चवनि था सम्झदा आहियो असां बरोबरि हिन पढ़ाई सां राजाई पद प्राप्त करूं था। जेतिरो जो पढ़ंदो पढ़ाई न पढ़ंदो त पद भ्रष्ट थी वेंदो न। इहा राजयोग जी पढ़ाई आहे न। ॾाढा ॿार पढ़ाई पढ़ंदे पढ़ंदे थकिजी पवंदा आहिनि। न पढ़ण माना थकिजी पढ़ण चईंदा आहिनि। बसि अॻियां असां न पढ़ी सघंदा आहियूं। हिन पढ़ाई में ख़र्च जी ॻाल्हि कोन्हे। हुन पढ़ाई में ग़रीब वीचारा पढ़ाई जो पैसो न ॾेई सघंदा आहिनि त पढ़ण छॾे ॾींदा आहिनि। परंतु जंहिंजो पढ़ाई में शौक़ु हूंदो आहे त हुनखे गवर्नमेंट खे त उहो गवर्नमेंट खे अप्लाई कंदो आहे कि असांखे असां पढ़णु चाहींदा आहियूं परंतु पैसा न आहिनि। पोइ हुननि खे गवर्नमेंट पैसा बि ॾींदी आहे। कीअं बि करे रिक्वेस्ट कंदा आहिनि कि मां पढ़णु चाहींदो आहे, मुंहिंजे बाप वटि पैसा न आहिनि, असांखे मदद करो। गवर्नमेंट वटि पैसा न हुजण जे कारण रिफ्यूज़ करे ॾींदा आहिनि। सम्झंदा आहिनि असांखे पढ़ाइण त ज़रूर आहे, पोइ छा कंदा। सम्झंदा आहिनि असांखे पढ़णो त ज़रूर आहे, पोइ छा कंदा। वॾे साहूकार व दानी पुरुष वटि वेंदा। पोइ जेके पढ़ाई जो शौक़ु हूंदो न पोइ गवर्नमेंट मना करे छॾंदी आहे त चई उहो ॿार सोचो असांखे पढ़णो त आहे। पोइ वॾे साहूकार व दानी पुरुष वेठे वेंदा आहिनि। असांजे माता पिता ग़रीब आहिनि, असां पढ़ी करे सर्विस करणु चाहींदा आहियूं। तव्हां असांखे मदद करे सघंदा आहियो। रिलीजियस माइंड जो हूंदा उहो मदद ॾींदा। कन्यायूं ईअं रिक्वेस्ट न करे सघंदी, कन्यायूं न करे सघंदियूं आहिनि, पुरुष करे सघंदा आहिनि। पढ़ाई सां इनकम ॾाढी थींदी आहे न। हिते हीअ पढ़ाई बि आहे ऐं हीअ सौदो बि आहे। बाप सौदागर रत्नागर आहे न, ऐं पोइ ज्ञान जो सागर बि आहे न। माता पिता बेहद जो ज्ञान जो सागर चईंदा आहिनि। मां कल्प पहिरियों मुआफ़िक तव्हांखे राज्य सिखाए करे राजाउनि जो राजा ठातो हुयो। सभु पॉइंट धारण करणी आहिनि। बालिक बुद्धि सुठी रीति धारण करे सघंदी। बुद्धि जो सॼो मदार आहे हिते। कोई जी सतो प्रधान, कोई जी सतो, कोई जी तमो बुद्धि आहे न। हुन स्कूल में बि स्टूडेंट ॼाणदा आहिनि कि हुननि जी बुद्धि कहिड़ी आहे। तमो प्रधान बुद्धि वारा
पढ़ी न सघनि। सतो प्रधान बुद्धि वारा पास विद ऑनर्स थी वेंदा आहिनि, उन्हनि खे ही मॉनिटर आदि ठाहींदा आहिनि, स्कॉलरशिप बि मिली वेंदी आहे न। इहे पोइ बेहद जो स्कूल आहे, हिन में बि सतो रजो तमो बुद्धि आहे न। हिते मर्तबो हिकु ई आहे बाबा चवनि था, हिते मर्तबो हिकु ई आहे। ये राजयोग ईश्वरीय पढ़ाई हिकु ई आहे, ये आहे राजयोग, ये ईश्वरीय पढ़ाई हिकु ई आहे। न पढ़ाई में एॾा कीअं बाक़ी स्कूलनि में एॾा सारा सब्जेक्ट अलाए छा छा थींदो न, ये हिकु ई पढ़ाई में 4 सब्जेक्ट ऐं इनकम केॾी आहे हिन में। स्कॉलरशिप बाबा चवंदा आहिनि कि बेहद जो स्कूल आहे, हिन में बि सतो रजो तमो बुद्धि आहे न। हिते मर्तबो हिकु ई आहे, इहे ई राजयोग आहे, ईश्वर पढ़ाई बि हिकु ई आहे। बाप चवंदा आहिनि मां तव्हां सभु ॿारनि खे राजयोग सेखारींदा, त हिकु ई पढ़ाई सां कोई महाराजा, कोई महारानी, कोई प्रजा, कोई दासदासी ठहींदो आहे न। बाप चवंदो आहे मां तव्हां ॿारनि खे राजयोग सेखारियां थो न, जो जेतिरो पुरुषार्थ कंदो ओतिरो ऊच पद पाईंदो। ऊच पद खे त सम्झी विया आहियो न, नंबरवार पद पाईंदा। बाप जो त लव सभिनि ते आहे, सभिनि खे माया जी ज़िंदगी सां चिड़ाइणो आहे। कोई हीअं न चई सघंदो कि मां कल्प कल्प कि असां कल्प कल्प सां तव्हांखे राजयोग सेखारींदा आहियूं, दुनिया में ॿियो कोई हीअं न चई सघंदो। ये बाप ईअं चई सघंदा आहिनि कल्प कल्प जे संगम युगे युगे ईंदो आहे। मनुष्यनि पोइ युगे युगे लिखी करे भूल करे छॾीजनि। बाबा चवंदो आहे मां कल्प 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 जे संगम युग ते ईंदो आहे। बाप चवंदो आहे मां पतित पावन आहियां, मां ईंदो आहियां त सभिनि खे पावन ठाहिण। कलयुग अंत सत्युग आदि जे संगम ते हिन समय बाबा आया आहिनि त सुठी रीति पढ़णो आहे न, विनाश बि थियणो ई आहे। 20 लाखुनि जो जोर ॾेई करे पढ़णो आहे, हिम्मत दिखाइणी आहे न, पढ़ाई न छॾणी आहे। जो पढ़ाई छॾे ॾींदा आहिनि उहे नापास थी किरी पवंदा आहिनि। ॿारनि खे सावधानी मिलंदी आहे, कोई बि काम व क्रोध व लोभ न मोह भूत न अचणो खपे। दिल दर्पण में पंहिंजे खे ॾिसंदा रहो, मां लाइक आहियां, लक्ष्मी खे वरण लाइक आहियां। नारद जो भी मिसाल लगाए ॾिनो अथनि। भक्त त सभु आहिनि, भक्ति मार्ग में मेल्स में नारद उत्तम ॻायल आहे, फीमेल्स में मीरा ॻायल आहे न, उहा भक्ति मार्ग आहे। ज्ञान मार्ग में पोइ ॾिसंदा आहियो मम्मा बाबा जो नाम बालो आहे, पोइ उन्हनि जी विजय माला थी हूंदी न। सिमरन उन्हनि जो कबो आहे जो सुख ॾींदा आहिनि, उन्हनि जो यादगार मल्हाईंदा आहिनि। हाणे उन्हनि छा कयो, कोई करे करे कॉलेज खोले, दान पुण्य ॾाढा कंदा आहिनि त छा कंदा आहिनि, ॿियो छा कंदा। हाणे फिरंगियुनि सां असां अंग्रेजनि सां राज्य वरितो, कांग्रेस राज्य कयो। बाप चवंदा आहिनि इहे त रुंड जे पाणी मिसल राज्य आहे न, भल केतिरो बि सुख आहे परंतु इहे सभु रुंड जे पाणी मिसल आहे। ॿाहिरनि जो भपको ॾाढो आहे। ये साइंस बि 100 वर्ष हलंदी आहे न। ये दादा जॾहिं बॉम्बे में सर्विस कंदा हुया त इहे बिजली टेलीफोन आदि न हुयो। हाणे साइंस केतिरो कमाल कयो अथई। हाणे बाक़ी थोरा वर्ष आहिनि, साइंस जो घमंड 100 वर्ष खां शुरू थियो आहे। सत्युग में 100 वर्ष में त पतो न छा करे ॾींदा। हुते हिननि सभिनि चीजनि में बल रहंदो आहे जो तव्हां हितां खां खणी वेंदा आहियो बुद्धि में। हाणे साइंस वारा बाबा जे घर में ईंदा आहिनि न, त उहा जेका साइंस वारा ॿार जो बाबा जे घर में बाबा जे ज्ञान योग सां पंहिंजी बुद्धि खे विशाल था ठाहिनि, अहिड़ी आत्मा ये संस्कार खणी वेंदियूं। 100 वर्ष में त पूरी दुनिया में छा थी वेंदो, सोने हीरे जा महल ठाहे ॾींदा। अखंड अटल सुखमय राज्य करण जे लाइ तव्हां बल वठंदा आहियो न, त पढ़ाई ते एतिरो अटेंशन ॾियणो खपे। बाबा चवनि था एतिरो पुरुषार्थ करणो खपे। तव्हां ॼाणंदा आहियो हिन माता पिता सां सुख घनेरे मिलंदा आहिनि, पोइ अॻियां हलंदे हलंदे छॾे ॾींदा आहिनि त गोया ॿुधंदा ई न आहिनि। न ॿुधियो वञी करे पंहिंजी धंधे दौरी में लॻी वियो त खलास। जो पाया
सीने न जे पायो सु पायो। हथ छॾण खां पोइ माया हिकदम हप करे वठंदी। गज खे ग्राह, गज खे माया ग्राह हप करे छॾंदी आहे। इहो त थियणो ई आहे बाबा चवंदा, इहो त थियणो ई आहे। तव्हां ॾिसंदा बि आहियो कीअं सुठा सुठा वॾा वॾा निमंत्रण ॾियण वारा, सेंटर खोलण वारा बि पढ़ाई छॾे ॾींदा आहिनि। चवंदा आहिनि ड्रामा अनुसार हिननि जी तकदीर एतिरो ई आहे, पोइ हुननि जो छा हाल थींदो। माया हिकदमि कचो खाई छॾंदी आहे। केतिरा ख़तम थी विया आहिनि। ॾाढा ध्यान में वञण वारा, खेल पाल करण वारा जे आहिनि। ये ध्यान दीदार जी आश कॾहिं न रखणी खपे। आश रखंदा आहिनि त आशा में विघ्न पवंदा आहिनि। आशा में विघ्न पवंदा आहिनि। माया जा भूत बि प्रवेश करे वठंदा आहिनि। ध्यान जो केतिरो पाठ वॼाईंदा आहिनि। जो 5-7 रोज़ ध्यान में बचपन में पाठ में रहंदा हुया, ध्यान जो केतिरो पाठ वॼाईंदा हुया पहिरियों जॾहिं शुरू में 5-7 रोज़ ध्यान में बचपन में पाठ वॼाईंदा हुया। महारानी ठही वेंदा हुया। अॼु उहे आहिनि, हिन सां कोई फ़ाइदो न आहे। ज्ञान जी परिपक्व अवस्था वारा ही हिते कायम रही सघंदा आहिनि। छो जी माया जा तूफान ईंदा आहिनि, कॾहिं बि ध्यान में वञण जी आश न रखणी खपे। बाबा जो पढ़ाईंदा आहिनि, उहा धारणा करणी आहे। जेतिरो पढ़ंदो ओतिरो उच्च पद पाईंदव। तव्हां ॿारनि खे बि यादि रखणो आहे, असांखे परम पिता परमात्मा पढ़ाइनि था। तव्हां ॿारनि खे बि ध्यानु रखणो आहे कि असांखे परम पिता परमात्मा पढ़ाईंदा आहिनि। असां पढ़ी करे 21 जन्मनि जे लाइ उच्च पद पाईंदासीं। पोइ असां पूज्य खां पुजारी ठही वेंदासीं। जो ब्राह्मण कुल जा हूंदा उहो ई ईअं चई सघंदा, ॿियो कोई न चई सघे। भारत जो ई खेल, भारत ते ई खेल ठहियल आहे। न तव्हां चईंदा असां पूज्य सो देवी देवता ठाहींदा आहियूं। पूज्य ई पोइ किरी करे 84 जन्म वठंदा आहिनि। असां पूज्य सो देवी देवता ठाहींदा आहियूं, पोइ असां ही पूज्य खां पुजारी ठही वेंदा आहिनि। 84 जन्म वठंदा आहियूं, किरंदा आहियूं। ॿारनि खे सभु मालूम आहे। शिव बाबा जो ऑक्यूपेशन बि तव्हां ॼाणंदा आहियो। सेकेंड में निश्चय सां तव्हां वरसो वठी वठंदा। चवंदा आहिनि असां ईश्वर जा ठाहिया आहियूं, पोइ ईश्वर खे फारकती ॾियणु वंडर आहे। स्कूल में पढ़ंदा आहिनि, सुठा नंबर में पास थियनि त उन्हनि खे सपूत ॿार सम्झबो आहे। स्कूल में पढ़ंदा आहिनि, सुठे नंबर सां पास थींदा आहिनि त उनखे सपूत ॿार सम्झबो आहे। स्टूडेंट पंहिंजे खे बि सपूत सम्झंदो। बाप टीचर बि चईंदो इहे सम्झ सपूत ॿार आहे। इहे त बाप टीचर गुरु हिकु ई आहे न। बाप बि आहे, टीचर ठही असांखे पढ़ाईंदा बि आहिनि, पोइ साथ बि वठी हलंदा न। बाप चईंदा आहिनि असां साथ इकट्ठा हलंदासीं। तव्हांजी ज्योति बुझी वई हुई न, हाणे जगे थी। असांजी ज्योति सदैव जगल हुई रहंदी आहे न। शिव बाबा चईंदा आहिनि कि मुंहिंजी ज्योति त सदा ई जगल रहंदी आहे न। ये सॼी आत्मा जी ही ॻाल्हि आहे। तव्हां ॼाणंदा आहियो आत्मा अशरीरी आहे, पोइ अशरीरी थी करे हुनखे वञणो आहे। बाबा चवनि था कि असां अशरीरी आयासीं, अशरीरी थी करे असांखे वापसि वञणो आहे। असांजो खेल पूरो थियो, पोइ रिपीट थियणो आहे। इहा तव्हां ॿारनि खे बुद्धि में सम्झ आहे न। ये असां ॿारनि खे बुद्धि में हाणे सम्झ आहे कि हाणे सिंधी ज्योति बाबा जगाइनि था। जगाईंदे जगाईंदे पाण जहिड़ो जगा असां बाबा जीअं जगी वेंदासीं। पोइ जेके आत्मायूं नंबरवार बाबा जेतिरो जगी वेंदियूं उन्हनि सभिनि खे बाबा पाण सां गॾु मथे वठी हलंदा। बाक़ी सभु नंबरवार पुठियां पुठियां ईंदा। तव्हां माता पिता आहियो, तव्हांजी पढ़ाई जी कृपा सां असांखे केतिरा सुख घनेरे मिलंदा आहिनि। ईअं अहिड़े माता पिता खे कॾहिं भुलिजणो न खपे। बाबा चवनि था, बाप चईंदा आहिनि अहिड़े माता पिता बाप दादा खे जो असांखे एतिरो वरसो ॾींदा आहिनि, चिठी लिखंदा रहंदा, जो बाबा सम्झदा इहे ॿार असांखे यादि कंदो आहे। बाबा जी त रोज़ यादि प्यार वेंदी आहे न मुरली में। ॿारनि जी चिठी देर सां ईंदी त सम्झदा पूरो यादि न कंदा आहिनि।
बाप खे त लिखण जी दरकार नाहे, बाप जी त रोज मुरली वेंदी आहे, यादि प्यार बाबा ॾींदो आहे, उहो त जास्ती जोत आहे न। ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, पत्र जरूर लिखंदा रहो, अनन्य ॿारनि जी फिकर न रहंदी आहे, हिलण वारनि खे सावधानी ॾिबी आहे न कि भूलजी न वञिजो, पढ़दा रहिजो। समाचार त बाबा वटि सभिनि जा ईंदा आहिनि, रजिस्टर में नाम दाख़िल रहंदो आहे न। पुछंदा आहिनि ये बाबा ये ॿार एब्सेंट छो आहे, रोज एब्सेंट रहंदो आहे त सम्झबो आहे मरी वियो। कोई ॿार रोज एब्सेंट रहंदो आहे त सम्झदा मरी वियो। बाबा पुछंदा आहिनि फलानो ॿार जो कोई समाचार न आयो त लिखंदा आहिनि फलानो हाणे ईंदो ई न, संशय बुद्धि थी वियो। अच्छा अॻियां हली करे शायद निश्चय बुद्धि थी वञे। अच्छा मीठी मीठी स्टिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। संजीवी रूहानी माता पिता बाप दादा की यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार विजय माला में अचण जी हिम्मत ॾेखारणी आहे, सिमरन लाइक़ थियण लाइ सभिनि खे सुख ॾियणो, सपूत स्टूडेंट ठही बाप टीचर जो नाम वालो करणो, कॾहिं बि काम क्रोध जे भूत जे वश थी करे उल्टो कर्म न करणो आहे। वरदान करण करावन आदि स्मृति सां विघ्नन जे बीज खे समाप्त करण वारा समृद्ध आत्मा ठहो। सर्व प्रकार जे विघ्नन जो वीजा अभिमान और अपमान। सेवा जे क्षेत्र में या त अभिमान ईंदो आहे कि मां हीअ कयो, मां ही करे सघी आहियां, या त मूंखे अॻियां छो न रखियो, मूंखे हीअ छो चयो, हीअ मुंहिंजो अपमान कयो। या त अभिमान ईंदो आहे कि मां हीअं कयां, मां ही करे सघंदी आहियां, मां ही कयो, या अपमान फील थींदो आहे कि मूंखे छो न चयनि, मूंखे छो न अॻियां वधाइनि। ये भावना भिन्न भिन्न विघ्नन जे रूप में ईंदी आहे। जॾहिं खुदाई खिदमतगार आहियूं, करण करावन हार बाबा आहे जो, त अभिमान काथां आयो, मां कयो ई न, त अपमान काथां आयो। करण करावन हार बाबा आहे, कोई चए न चए, बाबा खे जॾहिं कराइणो हूंदो त बाबा कराईंदा। हिन जे लाइ कंबाइंड रूप जी स्मृति द्वारा समृद्ध आत्मा ठहो त विघ्नन जो बीज सदा जे लाइ समाप्त थी वेंदो। स्लोगन आहे ज्ञान स्वरूप ठहिणो आहे त बाप ऐं पढ़ाई सां समान प्यार हुजे। ज्ञान स्वरूप ठहिणो आहे त बाप ऐं पढ़ाई सां बि समान प्यार हुजे। बाबा चई न ध्यान दीदार में जो शौक़ न रखणो आहे, छोकी उहा उनमें ज्ञान न हूंदो आहे। अगरि असांखे ज्ञान पक्को हूंदो न त इहा बाबा जी टचिंग आहे या माया जी ध्यान दीदार आहे, उहो असांखे सम्झ में अची वेंदो, उतां बची वेंदासीं। इन करे बाबा चवनि था कि ज्ञान स्वरूप जेकी आत्मा हूंदी न, ज्ञान स्वरूप ठहिणो अथव त बाबा सां पढ़ाई सां पूरो पूरो असांखे प्यार हुजणो घुरिजे। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो,